नादिर मुंहिंजा भाउ मां तोखे कीअं ॿुधायां त तूं मोहबत जो फ़क़ीर आहीं। थी सघे थो त इन हाल खां भालियो वञे। मां तोखे कीअं ॿुधायां त सदोरी वटि तुंहिंजो माॻ हुयो जेको उजड़ी वियो आहे। कीअं मां कख करे मेड़े ऐं तुंहिंजो घर ठाहियां। मूंखे ख़ौफ़ थो थिए मुंहिंजा भाउ, मूंखे ख़ौफ़ थो थिए। ॻोठ जी इज़त जो सवाल आहे तॻिया। इहो हाशू बाह कीअं पॿाईंदो? सदोरी असांजी इज़त ऐं गैरत आहे। बाबा साईं, पोइ ईअं थी सघे थो त हाशिम खान जे ॻोठ ते सिधी चढ़ाई करणी पवंदी। सभु माण्हू हथियारनि सां कढणा पवंदा। कोई जंग त जंग ई सही। जंग सही। अरे अहिड़ियूं सलाहूं ॾेई सालार खान खे माराईंदे जा चरियो थियो ई जा। बाबा साईं, इन छोकिरे जे चवण ते न लॻो। मुंहिंजी सलाह वठो। इहा वॾी हिकिड़ी नादानी आहे। जेकॾहिं पाण ईअं कयो न त सदोरीअ सां गॾु अलाए केतिरा माण्हू मरंदा। बाबा साईं, पोइ अलाए छा थिए। हरू भरू एॾी वॾी जंग जो ऐलान न कयो त पोइ ॿियो को बि हल न आहे जंहिंसां सदोरी मिली सघे। बाबा साईं चवंदा आहिनि त लोह खे लोह कटींदो आहे। इन हाशिम खान जॾहिं हथियारनि जा कट कटा न त पाण ई इहा सदोरी असांजे हवाले कंदो। छाकाणि त हू इन्हनि ॻाल्हियुनि खां लाराईंदो आहे। बाबा साईं, जेकॾहिं असां ईअं कंदासीं त कानून असां सभिनी जे अॻियां अची वेंदो। वञी कोर्टनि ऐं थाणनि जे अॻियां बीहंदासीं। पोइ बि चोरी सदोरी असांजी थिए अलाए न थिए। पोइ त को विच वारो सरदार ई फ़ैसिलो करे सघे थो, जेकॾहिं तव्हां जहिड़ो नथा चाहियो त। हा, इहा कई न कम जी ॻाल्हि, मुंहिंजी दिलि वारी ॻाल्हि कई। हाणे करिणो इहो पवंदो त पहिरीं छोरीअ जे पीउ ऐं भाउ खे एतमाद में वठिणो पवंदो। पोइ वञी कंहिं फ़ैसिले जी ॻाल्हि ते पहुचंदासीं। न त बाबा सुवाल ई पैदा नथो थिए। त पोइ तव्हां परू ऐं सालिया सां सलाह कयो। उन खां पोइ कंहिं सरदार खे ॾिसबो, छो जो न्याणी उन्हनि जी आहे। तव्हां चओ था त ईअं कयूं था। परू आहे असांजो दुश्मन। बसि ॻोठ जी इज़त जी ख़ातिर मिलणो पवंदो उन्हनि सां। हा, इहा ॻाल्हि पकी त थी, पर हा परूअ ते हथ थधो रखिजो। बाबा, ईअं ई थींदो जीअं तव्हां चाहियो था। सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।